अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू संगत मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाच। नाज़रीन, को मरीब जे अंदर जेको कुछ थियो यकीनी तौर ते पूरे मुल्क के अंदर उन समूरे वाक़े ते हर जेका है अख आली है उते मासूम बार सियाह फैमिलीज़ जड़े हमने सां उन्हनि अजल जो शिकार थिया, 23 जानियूं अजल जो शिकार थियूं ऐं उन खां अलावा ॿियनि केतिरनि ई उन सॼी तकलीफ़ ऐं भोगना खे मुंहुं ॾिनो। उहो सॼो वाक़ियो असांजे हिकिड़े समूरे निज़ाम जी हिकिड़े फेल्यूअर जो हिकिड़ो वॾो अहसासु असांखे ॾियारे थो पियो। असां सम्झो इहो हुयो त शायदि इंसाने खां पोइ असांजे सियासत जा जेके मुख्य अॻुवान आहिनि उहे हिन सॼे मामले खे उन तरह ॾिसंदा, पर अॼु जॾहिं असां ॾिठोसीं त क़ौमी असेंबली जो इजलास थियो त उन वक़्तु जॾहिं लीडर ऑफ ऑपोजिशन शहबाज शरीफ़ साहब जुडिशल इंक्वायरी जो मुतालबो पिया कयो त उनखां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बि जुडिशल इंक्वायरी जो मुतालबो पिया कयो त उन वक़्तु फवाद चौधरी साहब शहबाज शरीफ़ खे अॼु जे दौर जो पेब्लो एस्कोबार चई हुनखे रिडिक्यूल पिया कयो। मतिलबु त रियलाइज़ेशन अॼु बि न आहे का। अॼु बि असां ॾिठो त ब्लेम शिफ्टिंग थी ऐं इहो चयो पियो वियो त जेको आहे हिननि पंहिंजे दौर में कमु न कया तॾहिं मरीज़ जो सान्हो थियो। जेकॾहिं उते रिज़ॉर्ट्स ठाहियल हुजनि हा ऐं हेतिरो थियल इन्वेस्टमेंट थियल हुजे हा त शायदि मरीज़ जे अंदरि इहो सान्हो न थियो हा। वज़ीर आज़म पाण चयो त माण्हू जेको आहे मौसम ॾिसण खां सवाइ उॾे हलिया विया। हालांकि इहो साॻियो वज़ीर आज़म केतिरे अरसे खां वठी टूरिज़म जो राग जेको टीवी ते ॿुधाईंदो रहे थो ऐं जॾहिं टूरिज़म जे लाइ माण्हू वञनि था त पोइ चए थो त माण्हू छो था अचनि टूरिज़म जे लाइ। ऐं ज़ाहिर आहे जेकॾहिं मरी में माण्हू वेंदा त उहा बर्फ़बारी ॾिसणु वेंदा ऐं जेकॾहिं बर्फ़बारी थिए थी त यकीनी तौर ते उन वक़्तु ई मरी जो टूरिज़म जेको आहे उहो कंदो, उन वक़्तु जा बंदोबस्तु थियणु घुरिजनि। पर इहो सॼो जॾहिं सान्हो थियो पए उन वक़्तु समूरी राति को रेस्क्यू जो को अमल जेको आहे उहो नज़र कोन आयो। अॼु बि थोरी फवाद चौधरी साहब चयो पिए त असांजो MP MNA हुते मौजूदु हुआ। भई MP MNA जो मौजूदु हुजणु पंहिंजी जाइ ते हिकिड़ी खणी क्रेडिट तव्हांखे ॾिजे बि सही, पर रियासती मशीनरी किथे हुई? उहे माण्हू जिन वटि इहे जेको आहे बर्फ़ हटाइण वारियूं मशीनूं हुयूं, उहे माण्हू जिन खे रेस्क्यू करण जी ज़िम्मेवारी हुई, उहे समूरा माण्हू किथे हुआ? ऐं उन वक़्तु जॾहिं हीउ सॼो वाक़ियो थियो पए उते जेको ॿुधायो पियो वियो त होटलुनि वारनि 70,000 50,000 फ़ी कमरे जा पे घुरणु शुरू कया, जंहिंजे करे माण्हुनि उहो अफोर्ड न पिया करे सघिया, तंहिंजे करे माण्हुनि गाॾियुनि में रहण खे तरजीह ॾिनी। उहो सभु मामिलो थियो पए त उते वक़्तु रेट ऑफ द गवर्नमेंट उहा किथे हुई? इहे समूरा मामला जेके आहिनि असांखे ॿुधाइनि था त असां बहसियत हिकिड़े निज़ाम जे असां हिकु तमामु ग्रेट फेल्यूअर खे असां उनजो हिकिड़ो अक्स ॾिठो आहे मरी जे अंदरि ऐं असां उनजो नुक़सान बि भोॻियो आहे। 23 बेगुनाह इंसान जेके आहिनि उनमें मासूम ॿारड़ा औरतूं फैमिलीज़ सभु उनमें शामिल नौजवान असांजा उहे जेको आहिनि अजल जो शिकार थिया आहिनि। गुफ़्तगू कंदासूं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे सीनियर साफ़ी नामियारे तजज़ियातनगार जनाब अवैस तौहीद साहब। अवैस तौहीद साहब, किस तरह देखते हैं कि ये सान्या हुआ और हम अभी तक जो है देख रहे हैं कि हमारे इक़्तिदार के ऐवानों में ब्लेम शिफ्टिंग और ब्लेम गेम चल रही है? नहीं भैया साहब, ये तो जाहिर बात है कि आपने अपने सदाइये में कई सवाल जो उठाए हैं उसमें जवाब भी खुद ही दिए हैं और बिल्कुल वो जायज़ बात है। देखें, ये तो एक बेहिसी की हद होती है, एक इनसेंसिटिविटी की कोई हद होती है कि किस तरीके से ये मुजरिमाना गफलत हुई है, कौन जिम्मेदार है, कौन गैर जिम्मेदार है। ये कैसे हो सकता है कि आप मरी के अंदर 6-7 हज़ार गाड़ियों की गुंजाइश हो और 1 लाख गाड़ियां वहां पे दाखिल हो गई हो और आप शादियाने बजा रहे हो, आप ट्वीट कर रहे हो कि देखिए आप सयाहत कितनी फरोग पा गई है, कोई महंगाई नहीं है, लोग वहां पर हैं। हाई असल में बात ये फैयाज साहब कि ये पाकिस्तान जो है ना, इसके अंदर 2 पाकिस्तान, एक अशराफिया का पाकिस्तान है और दूसरा गरीब अवाम का है। एक उस अशराफिया का पाकिस्तान है जो जिनका एक पैर यूरोप और अमेरिका में होता है, दूसरा पैर इस धरती में अपने सोने के बने हुए महलों में होता है। कौन सा बड़ा ऐसा शख्स शरीफ खानदान का, आपको आवाज आ रही है? जी जी सर, आ रही है।
جس میں مریم ہو, حمزہ ہو, شہباز ہو, کس کا وہاں پہ گھر نہیں ہے. خود عمران خان صاحب جو ہیں وہ جب بھی انہیں کوئی مشکل ہوتی ہے وہ نتھیا گلی میں موجود ہوتے ہیں. آپ ان کے کوئی بہت بڑے باغ کے اندر بیٹھے ہوئے ان کی تصویریں آپ دیکھتے ہوں گے. جب انتخابات کے نتائج موصول ہونا ہو وہ وہاں پر ہوتے ہیں, عید بقرعید میں وہ وہاں پر ہوتے ہیں. پھر جو برطانوی سامراج راج میں جو نوازے گئے ہوئے تھے, جو ان کے وفادار مانے جاتے تھے, ٹیوانا ہو, دولتانہ ہو, ان سب کے یہاں پہ اس دور کے وائسرائے کی طرح سمر ہاؤسز ہیں کہ گرمیوں کے اندر وہ ان بڑے بڑے محلات میں رہیں گے جو مری, نتھیا گلی اور کاغان, ناران ان جگہوں پہ بنائے ہوئے ہیں. اور وہاں پہ خادمین کی ایک بڑی فوج ہے. ہم نے پرسوں دیکھا کہیں کہ ان محلات کے دروازے کھلے ہوں, ان کے خادم ان کی خدمت کر رہے ہوں. شاہد خاقان عباسی صاحب اسی علاقے سے ہیں. پی ٹی آئی کی حکومت کو تو آپ رہنے دینا, یہ گورننس کی مطلب فیلئر کی حد ہوتی ہے, اور ان کے بیانات کی جو نفی ہے اس کی حد ہوتی ہے. کہ شہباز گل صاحب کہہ رہے ہو کہ میں گورنر ہاؤس جا رہا تھا, 10 فٹ وہاں پہ برف تھی. آپ اندازہ لگائیے کس طرح کے بیانات دے رہے ہیں, کس طرح سے وکٹم بلیمنگ ان کے بیانات میں چھلکتی ہے. لیکن جو نورمی ہے ان کا بھی آپ دیکھیں گے, سیاست چمکانے والی بات الگ ہے. آپ نے اپنے اقتدار کے اندر, دور کے اندر, مری کے اندر کیا کام کیا ہے. میں آپ یقین کریں, میں اپنے بزرگوں سے سنا تھا اور میں نے کہ برطانوی راج میں بر صغیر کی تقسیم سے پہلے یہ بات انگریزوں ماہرین نے لکھی ہوئی ہے کہ مری کے پہاڑ جو ہیں اس پر آپ صرف لکڑی کی تعمیر کریں, آپ پنداب لگائیں. 8-10 منزلہ سیمنٹ اور کنکریٹ کے جنگلات, کنکریٹ جنگل وہاں پہ موجود ہیں, پلازاز موجود ہیں. تو یہ کنسٹرکشن مافیا کس کا نیکسس ہے, کس کا گٹھ جوڑ ہے, یہ وہاں پہ ٹمبر مافیا کیسے ایکٹیو ہوئی, کس کا گٹھ جوڑ ہے. پورے جنگلات آپ نے خالی کر دیے, یعنی کہ سڑک کے دونوں طرف برف ہٹانے کی جگہ بھی نہیں ہے. اور اس این ڈی اے میں ادارہ جو فیاض صاحب میرے آپ کے آنکھوں کے سامنے بنا تھا, کروڑوں ڈالر کی لاگت سے 2005 میں ارتھکویک کے بعد, وہ نہ ہمیں 2010 میں اس نے سندھ میں اتنی تباہیاں پھیلائی سیلاب میں, نہ ہمیں ان کی جھلک نظر آئی کام کی, نہ سوات کے اندر 70 پل اڑ گئے, روڈ تباہ ہو گئے, لوگ نقل مکانی میں مجبور ہو گئے. ہم نے این ڈی اے میں کے ادارے کی کوئی فعال کارکردگی تو نہیں دیکھی, صرف ایڈوائزری ایشو کر دینا, بیان ایشو کر دینا. یہ کس طرح کا مذاق ہے اس ملک کے اندر. اسی وجہ سے میں کہتا ہوں کہ یہ اس ملک میں 2 پاکستان ہیں, اور ان 2 پاکستانوں کو ایک پاکستان بنانے کا وعدہ کیا تھا عمران خان صاحب نے. تو اب اندازہ لگا لیجیے کہ وہ نہ تو ایک پاکستان بنا, یہ تو کئی پاکستان ایک پاکستان میں بن رہے ہیں. اور ریاست کے ساتھ میرا آپ کا عوام کا سوشل کانٹریکٹ ہے, اور وہ ہے تحفظ پرووائڈ کرنے کا, اور وہ ہے بیسک ایمینٹیز حاصل کرنے کا. میں اور آپ منرل واٹر خرید کے پیتے ہیں, بچے کو پرائیویٹ ایجوکیشن دلاتے ہیں, صحت میں پرائیویٹ ہسپتالوں میں جاتے ہیں, اور دھکے کھاتے ہیں, ٹوٹے ہوئے سڑکوں پہ سفر کرتے ہیں. تو میرا اور ریاست کا جو تعلق ہے وہ کیا ہے کہ میری جان کی قیمت 8 لاکھ ہے جو کمپنسیشن انہوں نے دی ہے, 8 لاکھ. تو پھر 8 لاکھ کی اگر قیمت ہے تو پھر ریاست کو ایک قیمت اور لگانا پڑے گی, اور وہ لگانا پڑے گی کہ میری جان کی بچانے کی قیمت کتنی ہے. یہ فیصلہ خود کر لیں فیاض صاحب. یہ اس نوید اقبال کی سسکیوں بھری جو اپیل تھی اپنے رشتہ داروں کو, جو پولیس اہلکار تھا جس کے 8 افراد کم سن بچے, پھر شہزاد جو راول پنڈی کا تھا جس کی بچیاں اقرا, عائشہ, ان کے 2 کم سن بھائی حبیب اللہ, طارق اللہ, وہ ایسے بے سکون والے بے جان ان کے جسم جو ہیں وہ تو ریاست سے کئی سوالات پوچھ رہے ہیں. اور ان سوالات میں یہ ہے کہ کیا آپ ہماری جان کی قیمت 8 لاکھ روپے ہے. تو کہنے کا مقصد یہ ہے فیاض صاحب کہ جب تک آپ رسپانسبل لوگوں کو جگہ نہیں دیں گے, چاہے کو سزا نہیں دیں گے, نہ آپ کوئی پلاننگ کریں گے. کتنی بے حسی کی بات ہے کہ ہم نے دیکھا کہ عثمان بزدار صاحب ہیلی کاپٹر میں فضائی جائزہ لے رہے ہیں, نوٹس لے رہے ہیں, کمیٹی بنا رہے ہیں. یہ کس طرح کا مذاق ہے.
चाहे वो हजारा बिरादरी के कारकुन हो या फिर बल्दिया फैक्ट्री के में झुलस जाने वाले और जल के मर जाने वाले, जाँ बहक हो जाने वाले गरीब मजदूर हो, या फिर मरी के अंदर उस जहरीली गैस ने जिनके जिस्म साकित कर दिए हो, जिनकी जान निकाल दी हो, ये सारी मुजरिमाना गफलत है, ये सारी बढ़ती हुई इंतहा पसंदी है। इस रियासत के अंदर बेसिक सवाल ये है कि आप ये दो पाकिस्तान कैसे इसमें आप बसा सकते हैं। तो मेरा मानना ये है कि हुकूमत वक्त की जिम्मेदारी है, लेकिन माजी के हुक्मरानों की भी, चाहे जरदारी कंपनी हो या फिर शरीफ खानदान हो या फिर मुशर्रफ की हुकूमत हो या जिया के, वो उनसे पूछना तो ये पड़ेगा कि आपने इस मुल्क में किया क्या है और कौन कौन से काम ऐसे किए हैं जिससे अवाम नास को फायदा हो, जिससे गरीब अवाम को फायदा हो। तो एक मुजरिमाना गफलत है और इसमें सजा देनी चाहिए, और यहाँ पर बेसिक टेक्नोलॉजी का जो है वो इस्तेमाल करें। और कोई इतना बड़ा मसला नहीं है कि आप टोल टैक्स के ऊपर जब गिनती कर रहे हैं कि 1 लाख गाड़ियां अंदर चली गई हैं, तो अगर 7,000 की गुंजाइश है तो आप 7,000 गाड़ियों के बाद अलाउ ना करें कितनी गाड़ियां वापस आ रही हैं। सब कुछ डिजिटली स्क्रीन पे हो सकता है। मोटरवे पे जब आप जाते हैं फैयाज साहब, तो मैं और आप ये पूछ सकते हैं कि फॉग कितनी है, वहां पे मोटरवे पुलिस है, तो ये मरी के अंदर क्या। और फिर मुझे मैसेजेस आए हैं, एक खातून ने अपना जेवर देकर जो है वो रात बसर की है, 1 घंटे हीटर चलाने के पैसे वसूल किए गए हैं, 500 रुपए का बॉयल अंडा बेचा गया है, 10-10 हजार टायरों की चेन लपेटने का। क्या ये कैसी बेइज्जती है, ये कैसी सर्द मोरी है। तो मैं समझता हूँ कि माशरे की भी जिम्मेदारी है, इस हुकूमत की भी और इस रियासत की भी। जितना अफसोस किया जाए कम है, अफसोस सद अफसोस। लेकिन जिस तरह आपने कहा कि ये 10,000 चैन कवर चढ़ाने के 500 रुपए का अंडा और जो है जेवर बेच के एक हमारी बहन ने वहाँ पे थोड़ा स्पेस लिया अपने आप को महफूज रखने के लिए, और जिस तरह आपने कहा कि वो जो टोल प्लाजा पे गिनती होती है उस हिसाब से अगर देखा जाए, लेकिन जब ये सब कुछ होता रहा तो उस वक्त जो थे वो अपना कहीं से कोई मतलब है कोई पैनिक हमें नजर नहीं आया, कोई इंतजामी उमूर हमें नजर नहीं आए। और फिर जो ये इतने अरसे में जब लोग फंस गए तो कोई मशीनरी नजर नहीं आई। जब तक कि लोगों के मरने की खबरें मीडिया पे आना शुरू हुई, तब हमें कोई, जिस तरह आपने कहा बोजार साहब भी उस वक्त बैठे हुए थे कि इजलास में, फिर बकौल फवाद चौधरी के जब प्राइम मिनिस्टर ने उसको कहा तब वो निकले। और प्राइम मिनिस्टर साहब तो अभी तक जो है उस साने को कोई मानते नहीं है, उसके पास तो टाइम नहीं है कि वो शायद इनके पास या इस मामले को देखें। खुद तो जिस तरह आपने कहा कि जब लेयर टाइम होता है तो उसमें वो मरीज चले जाते हैं नथिया गली वगैरह, लेकिन अब जब ये वाकया और ये सानिया हुआ है तो उस वक्त उनके पास भी टाइम नहीं है। क्या समझते हैं कि इतनी बेहिसी और इतनी लाताल्लुकी और इतनी जो है अपना क्यों, मतलब है उसकी कोई आपको वजह समझ में आ रही है? क्या वजह है कि बिल्कुल ऐसे अभी भी वो दबंग अंदाज में उसके बुजुर्ग जो आज फवाद चौधरी साहब वो सबको आंखें दिखा रहे हैं। एक तरह की हुकूमत का जो फेलियर है और वो उसको एक एहसास होता है कि भाई हमारी कुछ कोताही की वजह से या हमारी लापरवाही की वजह से, मिसमैनेजमेंट की वजह से इतने लोगों की जान चली गई और इतना मजाक उड़ा हमारा कि हमने जो सियाहत की बातें की थी कि दुनिया से सियाह आएंगे, हम तो खुद यहाँ पे मकामी सियाहों का भी एक रेला जो है वो अफोर्ड नहीं कर सकते। कोई एहसास नहीं है निदामत का, फेलियर का या उसका, अभी तक वो डटे हुए हैं। क्या वजह है? जब दोहरा मेयार हो इस धरती पे बदकिस्मती से, दोहरा इंसाफ हो, दोहरा एहतसाब हो, ताकतवर के लिए एहतसाब अलग हो, गरीब के लिए एहतसाब अलग हो, अमीर का एहतसाब के लिए कानून अलग हो, गरीब के लिए कानून अलग हो, करप्ट हुक्मरान के लिए कानून अलग हो, और अगर गरीब अगर कोई
चोरी करते हुए पकड़ा गया, उसके लिए एक कानून अलग हो, तो फिर आप ये देखते हैं कि हम ये दोहरे मियार देखते हैं। और दूसरी बात ये कि ये सियासी बयानात दे के एक दूसरे पे इल्जाम तराशी करके इल्जाम लगा के ये समझते हैं कि अवाम जो है उसकी आंखों में धूल झोंक दिया जाएगा। ये कैसी बेइज्जती है? आप 1 घंटे, 2 घंटे, 3 घंटे, 4 घंटे, 6 घंटे, 10 घंटे, 15 घंटे, 20 घंटे वो गाड़ियां फंसी रही हैं जिसका आपने जिक्र किया है। न वहां पे नमक पाशी की मशीनें, न वहां पे बुलडोजर, न वहां पे पुलिस, न वहां पे कोई अथॉरिटी। वहां पर ये कौन से इदारों के पास है? हमें और आपको भी पता है वो मशीनें क्यों नहीं पहुंची। और ये अंदाजा लगाइए कि जो वहां पे पुलिस वाले हैं वो बगैर हेलमेट के, बगैर दस्तानों के, कोई इक्विपमेंट नहीं है, ये किस तरह का है? यानी कि अंदाजा लगाए। कुंडलिया में देखे ना, अभी तक हम बेलचों से बर्फ हटा रहे हैं, हमारे पास कोई मशीनरी नहीं है। अब भी जो हमने फोटो देखे हैं, मैन्युअली हम जो है बेलचों के साथ बर्फ हटा रहे हैं। हम बेलचों के साथ जो है वो बर्फ हटा रहे हैं। हम 1860 के कवानीन जो है वो हमने क्रिमिनल जस्टिस सिस्टम में रखे हुए हैं। हमने बरतानवी राज और साम्राज्य की जो कल्चर था वो अपनाया हुआ है, वो कवानीन अपनाए हुए हैं। तो हम तो, और फिर इंतहा पसंद जो है वो हमें 7वीं सदी में ले जाना चाह रहे हैं। तो हम तो कई सदी पीछे है ना। ये आप अंदाजा लगाएं कि ये जो पेशन गोई है वो तो कई दिन पहले से हो गई थी कि यहाँ पर गैर मामूली तौर पे बर्फ पड़ेगी, और ये भी पता है कि आपको वहां पे गुंजाइश कितनी है। तो अच्छा, ये तो अपना की ये तो हमने बरी की बात की ना, उसकी वजह से कवर आ गया है। लेकिन देखा जाए तो खबरें जो आई हैं, जिस तरह आपने सवात की बात की, सवात और कालाम वगैरह में भी, वहां पे भी 10-12 लोग जो है वो इस मिसमैनेजमेंट की वजह से वहां भी अपनी जिंदगियों से हाथ धो बैठे हैं। वहां पे भी जिस तरह आपने एनडीएमए का रोल कहा, ना वो सवात में नजर आया, ना मरी में नजर आया, ना ही हमें बलूचिस्तान के अंदर इतना बड़ी जो बारिशों की वजह से जो तबाही आई है। तो ये एनडीए नाम का इदारा जो किसी जमाने में कराची के नालों की सफाई के लिए तो आपके फोटो निकलवा के खड़े हो गए थे एनडीएमए के उस वक्त के सरबराह, वो हमें इस सारे क्राइसिस के अंदर कहीं पे भी हमें एनडीएमए का एक जो है एक झलक भी नजर नहीं आती। देखिए, मैं आपके प्रोग्राम के तवज्जो से मैं तो ये बात कहता हूँ कि एनडीएमए और पीडीएमए के जो बही खाते हैं वो वाम के सामने लाए जाए और एक इंक्वायरी की जाए कि जो करोड़ों डॉलर इनको दिए गए थे, कोरोना में दिए गए हैं, मशीनरी इन्होंने मंगाई है, वो है कहाँ, जमीन पे क्या है, इनका रोल क्या है, कितने स्किल वर्कर्स इन्होंने किए हैं, कितने इन्होंने शहर आबाद किए हैं। मैं तो मुजफ्फराबाद और अपना बालाकोट वगैरह घूमा हूँ और हर 2-4 साल ही मेरा जाना होता है। वहां पे तो लोग शिकायत करते हैं कि स्कूल अभी भी तबाहशुदा हैं। जितने स्कूल तबाह हुए थे वो अब तक आबाद नहीं हुए, जितनी तबाहकारियां हुई थी उतना कंपनसेशन नहीं मिला। तो इनके बही खाते भी खोले जाएं। ये कोई मुझसे और आपसे या रियासत के कानून से बालातर थोड़ी है। और दूसरी बात ये कि अगेन रियासत के बात ये कि ये तो देखा जाए कि आप इस मुल्क को, इस रियासत को बढ़ाना कैसे चाह रहे हैं। गलती आप तस्लीम नहीं करेंगे, आप अपने भाई खाते सामने नहीं लेकर आएंगे, अवाम से वफादार नहीं होंगे। हुक्मरान जो है वो पार्लियामान के अंदर एक दूसरे पर इल्जाम तराशा करके बड़ी बड़ी गाड़ियों में आके और बड़ी बड़ी गाड़ियों में वापस जाके अपने महलात जैसे घरों के अंदर रहकर ये सियासत करना चाहते हैं, अवाम के साथ जुड़ना चाहते हैं। ये तो बड़े अफसोस की बात है। मैं समझता हूँ कि इस माशरे के अंदर एक ओवरहॉलिंग की जरूरत है और ये वक्त तो दूर नहीं होगा जब अवाम जो है इनकी गिरबान पकड़ेंगे कि आप हमें किस हालत में ले आए हैं, आप चाह क्या रहे हैं। मेरे ख्याल में अवाम की जो खामोशी है वो बनती है। आप कहते हैं कि जी हम लॉन्ग मार्च करेंगे, हम तख्ता उलट देंगे, हम महंगाई ने मार कर दिया, कमर तोड़ दी। आप अंदाजा लगाए मीडिया को रोज देखेंगे, चले मीडिया पे अपने गिरबान में झांकते हैं
क्या आप जब पेशन गोइयां और ये थी तो मीडिया का ये रोल नहीं था कि वो आगे ही करती? क्या हुकूमत का रोल नहीं था वो कि अवेयरनेस कैंपेन करती? क्या वो रियासती टेलीविजन का, पीटीवी का जो मेरे आपके पैसों से बिजली के बिलों में उनको जाता है, वो पब्लिक सर्विसेज मैसेजेस नहीं कर सकते? क्या वो हुकूमत का प्रोपेगेंडे के लिए है? क्या हमारे टीवी स्क्रीन जो है वो सिर्फ 3 सियासी तज्जियाकार और 3 सियासी नुमाइंदे बिठाकर एक दूसरे का खिल्लियां उड़ाने का हमें रह गया है? तो मैं समझता हूँ कि मीडिया भी जो रियासत की जो इंतशार की सोच है और वो उसमें कहीं ना कहीं सियासती नजर हो जाता है, मीडिया भी अक्सर और बेहतर हो जाता है, और जहाँ पे सोचने और समझने वाले जो मौक़िफ़ हैं, दानिश्वर हैं, वो कहीं गुम हो जाते हैं, गैर अहम हो जाते हैं। और फिर हम यही सवाल करते हैं कि इस रियासत के अंदर आवाम की जिम्मेदारी, आवाम की हिफाजत की जिम्मेदारी कौन है, और इस रियासत के अंदर उनकी तालीम की जिम्मेदारी कौन ले रहा है? इस रियासत के अंदर हमारे हकूक जो है उसको कौन सेफगार्ड कर रहा है? तो बड़े सवालात जन्म लेते हैं हर ऐसे साने के बाद। हमें ये बेहतर हो कि साने के बाद हम अपने करेक्शन करें, ना कि एक और साने का इंतजार करें। बड़ी मेहरबानी अवेस तौहीद साहब, आपने हमें जॉइन किया। अवेस तौहीद साहब मुल्क जा सीनियर सहाफ़ी नामेरा तर्जनगार सां गॾु हुआ। मरी जो सानियो ऐं उनखां अलावा सवात ऐं कालाम ऐं ॿियनि इलाइक़नि में जेके बर्फ़बारी जे करे माण्हू अजल जो शिकार थिया आहिनि, हुन तरफ़ बलोचिस्तान जे अंदरि बि जेको आहे बरसातुनि जे करे जेको आहे जेके माण्हू अजल जो शिकार थिया आहिनि, पर असांखे उन्हनि समूरनि वाक़िअनि ते को जेको सबक़ु सिखणु घुरिजे, जेको उन मां असांखे नतीजो कढणु घुरिजे ऐं उन नतीजनि जे बुनियाद ते जंहिं नमूने सां असांखे पंहिंजी हिकमत अमली ठाहिणु घुरिजे, असांखे उहा नज़र कान पई अचे। असांखे नज़र पियो अचे त वज़ीर आज़म साहिबु जेको हमेशह इन तरह जा बयान ॾींदो आहे, कॾहिं पंहिंजो जेको आहे कंहिं औरत सां रेप थिए थो त वज़ीर आज़म साहिबु औरतुनि जे कपिड़नि जे बारे में ॻाल्हाइणु शुरू कंदो आहे त जेकॾहिं ड्रेसिंग सही न कंदा त पोइ हीअ थी वेंदो। ऐं पोइ कॾहिं जेको आहे हिन भेरे बि वज़ीर आज़म साहिबु जेको आहे उन्हनि जेको आहे सियाहनि खे इल्ज़ाम ॾिनो त हुननि जेको आहे मौसम जी ख़बर छो न रखी, ऐं उन्हनि मौसम जी ख़बर रखण खां सवाइ हू छो विया। मतिलबु त हुकूमत जे नाले में का ज़िम्मेवारी हुजणु घुरिजे, उहा असां वज़ीर आज़म साहिबु खणण लाइ तयारु न आहियूं। उहा जेका आहे असांखे अॼु बि उहा फवाद चौधरी साहिब जे अंदाज़ मां बि असांखे उहो लॻो पए त उते बि का अहसासु न आहे त को वॾो भंड थियो आहे। जॾहिं तव्हां सॼी दुनिया खे ॿुधायो पिया त असां सियाहत खे तरक़ी पिया वठायूं, ख़ुदि मरी साने जे करे सवात वारा जेके इंसिडेंट आहिनि उहे अञा ताईं हाईलाइट न थिया आहिनि, पर उते बि जेको आहे जेको वसीम अकरम पिलस यानी महमूद ख़ान जेको पंहिंजो KP जो वज़ीर आला आहे, उनजो इलाइक़ो आहे, उते जेका आहिनि बकौलत असां तमामु वॾा बंदोबस्त कया आहिनि, जंहिंजो अॼु बि ज़िक्र थियो पए। पंहिंजे असांजे फवाद चौधरी साहिबु ॿुधायो पियो त असां हेतिरा रिज़ॉर्ट ठाराए छॾिया आहिनि। रिज़ॉर्ट्स ठाराइण पंहिंजी जाइ ते, उनजे अंदरि जेको आहे जेको थियो उहो केतिरी शफ़ाफ़ियत सां ठहिया उहे पंहिंजी जाइ ते, पर जॾहिं सियाह अचनि था ऐं उते सियाहनि खे जॾहिं पंहिंजो रहण जे लाइ जेकॾहिं कमरनि में 70-70 हज़ार रुपया घुरिया वञनि, ऐं जीअं अवेस तौहीद साहिबु ॿुधायो पिए त हिकिड़ो अंडो जेको आहे बॉइल अंडो उहो 500 रुपए में ॾिनो पियो वञे, ऐं सिर्फ़ु जेको आहे उन जे करे माण्हू जेको आहे होटलुनि उन्हनि रिज़ॉर्ट्स में वञी न सघनि था, अहिड़नि माण्हुनि खे त विहारे छॾियो आहे। पर इहो सभु पंहिंजी जाइ ते, पर उन्हनि इलाइक़नि जे अंदरि जेका टूरिज़म आहे उहा त बर्फ़बारी जे करे टूरिज़म थींदी, उहा हिकिड़ी वेदर आहे, उन वेदर जे करे उहा टूरिज़म थींदी। उन वेदर में जॾहिं माण्हू उते अचनि त उते उन्हनि खे उहे रस्ता खुलियल हुजनि ऐं उहे अच वञ जा रस्ता खुलियल हुजनि, गाॾियूं अची वञी सघनि, उहो सॼो मैकेनिज़म कोन हुयो। किथे का जेको आहे सिनोर मोर असांखे मशीन नज़र न आई, किथे असांखे जेको आहे नमक पाशी जेका थींदी आहे, नमक उछलींदा आहिनि उन ते ताकी उहा बर्फ़ ॼमे न, उहा असांखे नज़र न आई। इहो समूरो जेको कमु आहे, इहो समूरो कमु आख़िर छो नज़र न आयो? उनजी ज़िम्मेवारी कंहिं ते हुई? उहा सवात में उनजा ज़िम्मेवार केरु हुआ, मरी में उनजा ज़िम्मेवार केरु हुआ, ऐं वसीम अकरम प्लस जेके आहिनि बकौल असांजे प्राइम मिनिस्टर जे, उन्हनि ॿिन्ही माण्हुनि जे बारे में अॼु ॾींहुं ताईं को बि क़िस्म जो जेको आहे उन्हनि जे जेका
पंहिंजी कारकर्दगी आहे उनमें मुख़्तलिफ़ वक़्तनि ते संदन पंहिंजी पार्टी जा जेके माण्हू आहिनि उहे बि उन्हनि जी कारकर्दगी ते सवाल उथारींदा रहनि था, पर वज़ीर आज़म साहब जेको आहे उन ते को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हांखे बि ख़बर आहे त जेके तजिया ईंदा रहनि था, तबसरा थींदा रहनि था, उनमें तबसरनि ऐं तजियनि में हिकिड़ो इहो बि ईंदो आहे टोटको त शायदि इहे जेके ॿई इहे चूंडिया विया आहिनि वसीम अकरम प्लस यानी उस्मान बोज़दार ऐं महमूद ख़ान, उहे कंहिं पंहिंजो चिलाकशी ऐं हिकिड़े इल्म खां जे उनजे ज़ोर ते जेको आहे ज्योतिषी जे मतिलबु कंहिं ज्योतिषी जे जेको आहे चवण ते इहे चूंडियल जेके आहिनि उहे आहिनि, तंहिंजे लाइ उन्हनि बाबति वज़ीर आज़म साहब जॾहिं इन तरह जा फ़ैसिला रियासत जा मामला, हुकूमतुनि जा मामला ऐं उते माण्हू विहारण जा मामला अचनि, उते जेकॾहिं इन तरह जा माण्हू विहारिया वेंदा जंहिंजे बारे में पाण कप्तान साहब चवंदो आहे त हू जेको आहे बहितरीन टीम जा राग ॻाए थो, पर उहा बहितरीन टीम जेका आहे उहा असांखे नज़र अचे थी पई त उन टीम गुज़िरियल 3 सालनि जे अंदरि न त उन टीम जेको आहे किथे परफॉर्म कयो आहे गवर्नेंस जे हवाले सां, न मईशत जे हवाले सां परफॉर्म कयो आहे, न उन टीम जेको आहे पंहिंजो मुल्क जे अंदरि का फॉरेन पॉलिसी जे हवाले सां परफॉर्म कयो आहे, न उन टीम जेको आहे का परफॉर्मेंस ॾिनी आहे असांखे हिननि हादसनि जे जेको आहे नज़र वक़्तु बि असांखे कप्तान जी जेका टीम आहे उहा फेल थींदी नज़र आई। ख़ुदि जेका कप्तान जी वॾे में वॾी दावा हुई त हुन वटि हिकिड़ी वॾी इक़्तिसादी माहिरनि जी टीम आहे ऐं उनजो जेको आहे पंहिंजो जेको आहे सिपा सलार उन्हनि इक़्तिसादी माहिरनि जी टीम जो फ़ौज जेको आहे हुन ॿुधायो पिया त असद उमर साहब आहे, पर थोरे अरसे में असांखे ख़बर पई त असद उमर साहब खे उन सॼनि मामलनि खां लातालुक़ कयो वियो ऐं पोइ टीमूं जेके आयूं उहे IMF जूं टीमूं आयूं, उहे IMF जे बुनियाद ते जेके शर्त विझणु शुरू कया, उहे शर्त कंदे कंदे अॼु मुल्क जो आम माण्हू जेको आहे उन खे बाक़ाइदा जीअं इन जी मशीन में कम जी मशीन में जीअं बार बार उनखे विझी उनखे निपूड़ो थो वञे, ईअं ई माण्हुनि जे हॾनि ऐं पंहिंजो हुन मां जेको जिस्म मां निपूड़े उहे IMF जा शर्त पूरा पिया कया वञनि, पर अॼु ॾींहुं ताईं असां वटि जेका डायरेक्ट टैक्स जो निज़ाम आहे उनमें का बहितरी न अची सघी आहे। उन सिलसिले में असांजी जेका आहे ही तब्दीली सरकार असांखे के बि नतीजा ॾिना आहिनि। बहरहाल जेको अफ़सोसनाक ॻाल्हि आहे उहा इहा आहे त ही सियासत पंहिंजी जाइ ते, पर जॾहिं मुल्क में इन तरह जा सान्या थींदा आहिनि त उते हुकूमतुनि जे अंदरि हुकूमत में वेठल माण्हुनि जी बॉडी लैंग्वेज, हुकूमत में वेठल माण्हुनि जी जेको आहे अंदाज़ बयां, उनजो लहजो, उनमें हिकिड़े निदामत जो अहसासु ज़रूरु हुजे थो, उन्हनि में हिकिड़ो ॾुख जो अहसासु ज़रूरु हुजे थो, उनमें पंहिंजे हिकिड़े फेलियर जो अहसासु ज़रूरु हुजे थो। असां कोन था उमेदु कयूं त हिते को असांजे इन्हनि मां को उमेदु कयूं था त इन फेलियर जे करे हू के इस्तीफ़ाऊं ॾींदा, पर कम अज़ कम उन जा लहजा नरम हुजनि था पिया, उन्हनि जा जेके अंदाज़ हुजनि था पिया उहे एपोलोजेटिक हुजनि था पिया, पर हिते असांखे उहा का बि नज़र नथी अचे। वज़ीर आज़म पहिरें ॾींहुं चई छॾियो त बाबा ज़िम्मेवार माण्हू आहिनि, छाकाणि त हुननि जेको आहे मौसम जो हाल वठण खां सवाइ हू छो विया ऐं हेतिरी तादाद में बि छो विया, मतिलबु माण्हू हिक ॿिए खां पुछी वञनि त दादा केतिरा माण्हू हुते पहुता आहिनि ऐं केतिरनि खे अञा अचिणो आहे, त उन हिसाब सां इहो सभु कुझु थिए। बहरहाल छा चई सघिजे थो, 25 माण्हू खनि मरी में, 23 माण्हू मरी में ऐं ईअं 10 खां 15 माण्हू सवात जे इलाइक़नि में जेको आहिनि उहे अजल जो शिकार थिया आहिनि। बलूचिस्तान जे अंदरि बरसातुनि जे करे अञा ॿिया माण्हू आहिनि, पर असांखे किथे बि अहसास निदामत, फेलियर जो अहसासु, पंहिंजी कोताही जो अहसासु, पंहिंजी जेका कमज़ोरी जो अहसासु किथे बि हुकूमत जे कंहिं बि हल्के में असांखे नज़र कोन थो अचे। जेका ॻाल्हि सभु खां ॾुखोईंदड़ आहे, इहा ई साॻी ॻाल्हि जेका आहे जेका अॼु असां ॻाल्हायोसीं पिए त इहे मासूम माण्हुनि जा जेके आहिनि उहे ॿार जेके तड़पी मुआ आहिनि, उन्हनि जे वालिदैन वटि या उन्हनि जी जेको आहे फैमिलीज़ वटि उन जे इलाइक़नि में जेके सवाल उथनि था पिया, बिल्कुलु ईअं ई जॾहिं असांजे हुकुमरान बेहिसी जो मुज़ाहिरो कंदे APS जे दहशतगर्दनि सां वञी ॻाल्हियूं कयूं, उन वक़्तु बि APS जे मासूम ॿारनि जूं जेके आहिनि वालिदैन जेके आहिनि उन्हनि जे अखियुनि में सवाल हुयो त असांजे मासूम ॿारनि जे बदिले वठण जी त तव्हां में ज़रूरत कोन थी, उनमें तव्हां अॼु उन्हनि कातिलनि सां, उन्हनि दहशतगर्दनि सां तव्हां ॻाल्हियूं करे उनखे पंहिंजे मेन स्ट्रीम में आणण जूं ॻाल्हियूं कयो था पिया। हीअ आहे असांजे
पॉलिसी मेकिंग इम्प्लीमेंटेशन जो असांजो जेको तरीक़ाकार त असां पंहिंजे मासूम ॿारनि जे कातिलनि सां ॻाल्हियूं करे वरी असां चऊं था त असां उन्हनि खे मेन स्ट्रीम में वठी ईंदासूं। इहो ई साॻी ॻाल्हि जेका आहे उहा थिए पई हिन भेरे बि। अॼु जेका मुतालबो थियो आहे कमीशन क़ाइमु करण जो, जेकॾहिं उहा नथी ठहे त यकीनी तौर ते असां जे ही जेके मासूम माण्हुनि जूं जानियूं वियूं आहिनि इन्हनि सां बि बिल्कुलु इंसाफ़ न थींदो, छाकाणि त ही मामिलो सिर्फ़ु जेको आहे हिकिड़ो लय मिटी करण जो मामिलो कोन्हे को, असांजो हिकिड़ो फेलियर आहे। हुकूमत जी ज़िमेदारी हुई त उहा जेका आहे उन्हनि माण्हुनि जे हुते वञण खां पोइ उन्हनि जी प्रोटेक्शन जी ज़िमेवारी हुकूमत जी हुई, जंहिंमें हुकूमत बुरी तरह फेल थी आहे ऐं उनखे इहो तस्लीम करणो पवंदो। उहो कहिड़ी सतह जी ज़िमेवारी आहे, कंहिं सतह जे उन जे लाइ जेका अॼु मुतालबो थियो आहे, जंहिंमें जेको आहे लीडर ऑफ अपोजिशन शहबाज शरीफ़ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जंहिं मुतालबो कयो आहे त जुडिशियल इंक्वायरी थियणु घुरिजे ऐं उहा बिल्कुलु थियणु घुरिजे। पर असां त इहो बि सम्झूं था त जेकॾहिं असांजूं कोर्टूं जेके अक्सर मामलनि में सुओ मोटो वठंदियूं आहिनि, ही जेको वाक़िया थिया आहिनि बलोचिस्तान में जेके ॿोॾनि जे करे थियो आहे, मरी में जेको थियो आहे, सवात ऐं कला में जेको थियो आहे, उते असांजे अदालतुनि खे सुओ मोटो ॾिसणु वठणु घुरिजे त कीअं तव्हां पाण अवाम खे पंहिंजे खे हुकूमतूं ईअं बेरहम पंहिंजो बेयार मददगार ऐं हालतुनि जे आसिरे ते छॾे सघो था। नाज़रीन, प्रोग्राम वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाशकिन आज़ाद सलाही।